अस्सलाम वालेकुम आया हो बाहर ॾिसण हालत असांजी साईं जेके तव्हां सुबुह सुबुह जो चांवर था खाओ न बिरयानी चवंदा हुआ जेके बिरयानी मथां छोला रखी करे वरी गोश्त मथां रखी करे वरी मुर्गी साईं चिकन बिरयानी आहे चिकन बिरयानी ईअं ठहंदी आहे पहिरियों असांखे चिकन थियणो पवंदो हे ॾिसो था हे छा आहे हे उहा शइ आहे जेका तव्हां सुबुह सुबुह जो चांवर खाईंदा हुआ न साईं शहर में बिरयानी शादियुनि में वाइट बिरयानी आणिजे पुलाव आणिजे वॾे गोश्त में नंढे गोश्त में मुर्गी में अरे उहो अचे किथां थो हितां थो अचे हाणे हे बिज अथव साईं सारियुनि जो बिज अथव चांवर जन जेके चांवर थींदा आहिनि सुपर चांवर वॾो ड्रिगो चांवर सनो चांवर स्पेशल चांवर जेको दुकाननि ते वेंदा हुआ रेट पुछंदा हुआ न कीअं हा ॾाढींदा अथव हे चांवर एॾा महांगा उन्हनि जी वारी में महांगा आहिनि असां वरी सस्ता हाणे असां बिज पोखियासीं थाॿा खाधासीं उस में सड़ियासीं लोड़े लोड़े हिते पहिरियों त हिन में असां गंदु गार पलाल विझी उनखे ॾिनीसीं तीली साड़े छॾियोसीं बाहि को न साड़ियोसीं मतिलबु हां जी बाहि को न साड़िणो पवंदो आहे उहो कहिड़ी करणी पवंदी आहे सारनि खे छटींदा सारनि खे छटे वरी पाणी वाणी पीआईंदा त पोइ हे बिज ईंदो आहे हे जेको आहे बिज आहे सारनि जी पोइ हिन सां महिनत कंदा आहियूं भाण ज़र ॾही ॾही रोज़ु पाणी ॿारनि वांगुरु हिनखे दुका ॾे मानी खाराए जीअं पालणो पवंदो आहे हिनखे पोइ वञी एतिरो थींदो आहे एतिरो थियण खां पोइ वरी हिनखे असां वरी हीअं पटींदा आहियूं हे ॾिसो था हिनखे वरी हीअं करे वरी हीअं करे वरी हीअं करे वरी हीअं करे पोइ वरी असां हिनखे ॿधंदा आहियूं नंढे ॿार खे कीअं ॿधबो आहे ॿधणो हे बि ईअं सम्झो ॿार हे ॿधिजी वियो वरी हिनखे हितां मेड़े सेड़े ॾिसो था पियो आहे न सॼो वरी जवान ईंदा उहे वरी बाजको भरे कुल्हे ते खणंदा वीचारा वरी ओॾे जेको ज़मीन आहे ख़ाली उहा ॿी आहे जिते हे वरी लॻंदो आहे हाणे वरी त ॿार बचो बीठो आहे तव्हांखे नथा ॾिसाए सघो पोइ हुनखे वरी उते वरी हीअं खोलींदा असां हेॾो ॿधोसीं उहो खोलींदा माना असां पुलिस हो चोर माना ॿधो असां था छॾाइनि वरी पोइ हीअं खोलींदा वरी हिनखे खोले करे उते वरी हीअं करिणो आहे दाणो हिकिड़ो करे हीअं हणिणो आहे उते त वरी इलाही माण्हू बीठा आहिनि पोइ हीअं सटको पटको लॻो पियो हूंदो आहे पोइ हिकु दाणो हिते आयोसीं वरी ॿियो दाणो हिते हीअं हीअं हणिणो हिते तव्हांखे सैंपल ॾिसां था उते वरी ईअं जुदा जुदा हणिणो पवंदो इन खां पोइ हे हणिजी वेंदो पोइ हे वरी आस्ते आस्ते वरी हिनखे पालींदासीं वरी हिनखे ज़हर वरी हिनखे पाणी वरी हिनखे भाण वरी हिनखे सॼो ॾींहुं हिनजे कड़ घुमंदासीं 4 महीना हिनजी देखभाल कंदासीं 4 महीननि खां पोइ हिते थींदो एतिरो एतिरो थी वेंदो पोइ वञी हिन मां निकिरंदो सारी मां निकिरंदो चांवर वरी हुनखे कटींदा वरी हुनखे कटे कटे खोड़ा करे रखंदासीं वरी हुनखे धोईंदासीं हिते कुलनि ते रखी वरी ईअं हिकिड़ी जाइ ते खोड़ करे रखंदासीं पोइ वरी ईंदो मशीन थ्रेशर ॿुधो अथव न जेको गिट 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 हलंदो अथव ईअं पलाल होॾे त अन होॾे उनखां बाद में वञी चांवर निकिरंदो हा उहो मिशन ते जॾहिं खणी वेंदो न वरी उनखां पोइ ईंदो आहे तव्हां वटि पोइ तव्हां सुबुह जो हुनखे बिरयानी सां बिरयानी चवंदा हुओ न हुनखे खाओ था वरी छोला ॿोला विझी खाओ सदाईं खाओ हक़ हलाल जो हर को खाए मज़ूरी कयो था तव्हां बि सॼो ॾींहुं खाओ था त पोइ पंहिंजे हक़ था खाओ बसि माण्हू कोई कंहिंजो हक़ न खाए बाक़ी सभु कुझु खाए बराली इहो हिन करे ॿुधायोसीं त हिन सां हेॾी माना महिनत करणी पए थी हिन खां पोइ वञी इहो थिए थो चांवर बाबा ऐं हे असांजा ॿ ॾाॾनि जो कमु आहे हे असां वीडियो नथा ठाहियूं साड़ी हे असांजो कमु आहे इहो असां कंदा आहियूं हाणे जेको हिन जे करे असां तव्हांखे ॾेखारियूं था त असांजा हे कमु अथव बाबा हाणे असांजी इहा मौसम आहे हिन कमनि जी हाणे असांजा हाल अहिड़ा बुरा थी वेंदा आहिनि हिन ॾींहंनि में न हिन उसन में माना हिन पाणी में कोसे में टचकण में इहे कुलनि ते बिज कंधनि ते खणी 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 रंग कारा थी वेंदा आहिनि सफ़ा ईअं घर में मायूं बि न सुम्हणु ॾींदियूं आहिनि असांखे हिन ॾींहंनि में न सुञाणींदियूं न आहिनि न सुम्हणु छो न ॾींदियूं चवंदी हले केरु आहे रंग कारा थी वेंदा आहिनि त पोइ वञी हिन महिनत खां पोइ असांजो त इहे फसल तयारु वरी पोइ छा था थियनि हाणे ताईं चांवर पुछो त एॾो महांगो आहे हा थो फाड़िजे जंहिं वक़्तु असांजो वारो ईंदो न वरी फसल तयारु थींदो पोइ असां जॾहिं साड़ियूं विकिणण वेंदासीं न ग़रीब माण्हू सस्तियूं सफ़ा सस्तियूं टके धड़ी माना न भाण लहे न ज़हर लहे न हर लहे न ख़र्चु लहे न पंधु लहे वरी जॾहिं असां ॾही दुकाननि ते विकिणी ख़तमु कंदासीं पंहिंजे घर में कणो बि न हूंदो वरी असां जॾहिं चांवर वठणु वेंदासीं दुकान ते पाण ई असां पोइ वरी ॾिस 300 रुपया किलो 50,000 रुपये कटो थी स्पेशल चांवर थी 1 नंबर अड़े तोखे कहिड़ी कटियो असां लोयो असां ॼायो असां वटि हाणे वरी तूं दुकानदार होशियार थी वई 1 नंबर चांवर थी एतिरो रेट थी वरी असांखे ई ॿुधाईंदा छा कयूं ग़रीब माण्हू पोइ वरी वठिणो थो पए पर हाली इहो इंसाफ़ु न आहे असां बि सस्तो हुजे वरी जॾहिं असां वठूं त महांगो हुजे ईअं न कयो न जॾहिं असां विकिणूं उन महिल बि महांगो कयो न असांजा ख़र्च लहनि ग़रीब माण्हू राति घर को काॾे वञे ग़रीब माण्हू
कंहिंखे पंहिंजे शहर में जॻह न आहे, प्लाट न आहे, कोई रोज़गार न आहे, का मज़ूरी न आहे, पोइ ज़मीनदारनि वटि वेठा आहिनि वीचारा, घर जो आसरो आहियूं। पोइ ज़मीन बि उन्हनि जी कंदा, घर बि उन्हनि जो हूंदो, मिड़े इन जे बाल ते बाबा ईअं न कयो, असांजी वारी में न मुहांगा कंदा कयो त असांजो बि गुज़र सफ़र थियो। बसि वञो हाणे तव्हां बि, असां बि पंहिंजो कमु कयूं न, भला छा ॾिठो हालत असांजी इहा आहे न। ख़ुदा हाफ़िज़, अलाह ख़ैरु कंदो आहे। सब्सक्राइब कजो चैनल खे, लाइक कमेंट करे छॾिजोसि। हे ॾिसो था न, हे असांजो कमु। अलाह ख़ुशि कंदो आहे बाबा। शाबाश अथव, वीडियो ॾिठो आहे असांजो, महिरबानी था।